पोया कर चाचा, पैर पोया कर। पैर पोया क्या? पर छो पुलिस तव्हांजे घर मथां छापो हयो आहे। पुट मूं खून न आहिनि क्या जो पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए मूंखे माराए छॾींदी। सम्झां थो त चाचा खे पुलिस जे पादरनि खाइण जो शौक़ु थी पियो आहे। जेकॾहिं मूंखे पादर लॻनि था न त तव्हां छॾाइण लाइ न अचिजो। बीहो त ॾिसूं चाचा ऐं पुलिस जो मलाखड़ो। सर हीअ थो मुराद जो चाचो। हिन खे अॻियां कयो त हली मुराद खे घर खां ॿाहिरि कढो। पर मां जा सका लॻिया थी। हली मुराद खे घर खां ॿाहिरि कढ। जेकॾहिं मुराद घर खां ॿाहिरि न आयो न त असीं घर में गिरंदासीं। अम्मा मूंखे हितां जीअं मौक़ो मिले ई न अम्मा मां हितां हली वेंदी साईं। पहिरियां बि तो इहा ग़लती कई जंहिंजो नतीजो तूं अञा ताईं लोड़े पई। अम्मा पहिरियां घणो ई मौत जो ख़ौफ़ हुयो मूंखे, पर हाणे उहो ख़ौफ़ मूंखां लही वियो अथई। तूं इहो न सोच त ही तोखे मारींदा, हाणे तोखे ही मौत खां वधीक सज़ा ॾींदा। सॼी ज़िंदगी मां बाबा ऐं अदा जे पादरनि जे हेठां नथी रहण चाहियां। तूं हर फ़ैसिलो तकड़ में कंदी आहीं ऐं हिन चक्कर मां तोखे अहिड़ो फ़ैसिलो करण कान ॾींदसि। पर ही फ़ैसिलो मां सोचे सम्झी कयो आहे। तुंहिंजे हितां निकिरी वञण खां पोइ तोखे इहा ख़बर आहे त ही मूंसां कहिड़ो असरु कंदा। तुंहिंजी क़िस्मत तोसां, मुंहिंजी क़िस्मत मूंसां। ही मुंहिंजी क़िस्मत न आहे, तुंहिंजे ज़िद जे करे मां मारी वेंदसि। पोइ छो न भला हितां ॿई गॾु निकिरी हलूं। हिन घर मां हाणे ॿाहिरि मुंहिंजो सिर्फ़ु जनाज़ो वेंदो। पर हिन घर में त मां मरण बि नथी चाहियां। अम्मा मां हितां निकिरी वेंदी साईं। ही सम्झंदी कान्हे, वरी पाण लाइ का नई मुसीबत खड़ी कंदी। साहब मुराद घर में न आहे ऐं न वरी हुनजो भाउ। ओड़ा तूं ईअं न मञींदे। हिन खे हथीको कयो हिते। तव्हां वञी घर जी तलाशी वठो। वॾो रोकियोसीं पर न मुड़ियो। जे मां पाणे पुलिस खे मुंहुं ॾिनुसि, हाणे इहा पुलिस तोखे उबतो टंगींदी ऐं अलाए छा छा कंदई, लितर बि हणंदई। ओड़ा हिकिड़ी ॻाल्हि कनि खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं मुराद हथ न आयो त पोइ तोखे थाणे ते वठी हलंदासीं। त मुंहिंजो नालो बि इंस्पेक्टर एहसान आहे ऐं एहसान कंहिं ते बि एहसान न कंदो। सर घर में तो कोई भी मौजूद नहीं। सर असां चङी नमूने तलाशी वरिती आहे, घर में कोई बि मौजूद न आहे। ओड़े खे थाणे ते वठी हलो। पुलिस जॾहिं भॼो मां चवंदो आहियां न पंहिंजो पासो वठी अचो। हा कहिड़ी ख़बर आंदी अथई? अदा पुलिस चाचे क़ाइम खे वठी वई। ॿ टे ॾींहं विहारे पाणे चाचे मां हथ कढंदा। हाणे काॾे हलण जो प्रोग्राम आहे अदा? पहिरियों हाली तोते जी ख़बर था वठूं, ॾिसूं था त इहो तोतो ॿोले थो या न। उन वटि अकेलो कुर्बान बीठल आहे। अल्लाह दा खुदा करे तोते खे अदे अली खान जी ख़बर हुजे। जेकॾहिं इहो कमु शाहनवाज़ जो आहे न त पोइ तोते खे सॼी ख़बर हूंदी। हाली तोते सां ॿ हथ था कयूं, पाणे ॿोलींदो, पाणे ई सची कंदो। जेकॾहिं तव्हां पुलिस सां कनि वञो आहे त सही हुजे, बाक़ी मुराद ईअं पुलिस खे हथ कॾहिं न ॾींदो। जेकॾहिं मुराद घर छॾे करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे थो त इहो अञा वधीक बहितर आहे। ऐं सूबेदार 2-3 केस ॿिया वरी उन जे मथां हणी छॾींदो। मुराद सोट मिठण खे नुक़सानु कोन पहुचाईंदो। जेसीं ताईं मुराद खे अली खान नथो मिले एसी ताईं मिठण खे उहो नुक़सानु कॾहिं बि कोन ॾींदो। उनखे ख़बर आहे त जेकॾहिं मिठण खे नुक़सानु पहुतो त ज़िंदा अली खान कोन पहुचंदो। अदा जॾहिं त असांखे अली खान जी का बि ख़बर न आहे। इहा त तोखे ऐं असांखे ख़बर आहे त अली खान असां वटि कोन्हे, पर मुराद ईअं सम्झे थो त अली खान असां वटि आहे। इन करे हू अदा मिठण खे नुक़सानु कोन पहुचाईंदो। कुर्बान जी वॾा तोतो बोले थो या न? वॾा मूंसां तोते का बि ॿोली न आहे ॿोली। तव्हां आयो न तव्हां ॿोले। मुराद तव्हां हिते मूंखे बेगुनाह ॿधी खणी आया हो, जॾहिं त अली खान जी मूंखे का बि ख़बर न आहे।
तोखां मां अली खान जो पुछो ई कोन ऐं तो वरी अली खान जे बारे में बोलण शुरू कयो। अली खान जे गुम थियण जी मूंखे ख़बर आहे जो तव्हांजो कहिड़ो मक़सदु थी सघे थो। तुम में असांजो को बि मक़सदु न आहे, सिर्फ़ु हथनि जी ख़ारिश लाइणी आहे। जेकॾहिं तव्हां मूं मथां हथु खयो त इन जो अंजाम बुरो निकिरंदो। तूं मुराद खे अंजाम जूं धमकियूं त ॾीं? हा हथ खोलीस। ॿुधारे त तूं अली खान जो ॾस न ॾींदे त असां अली खान ताईं पहुची न सघंदासीं। हाणे तूं भर कलमो त तोखे रब जी राह में रवानो कयां। मां चवां थो भर कलमो। ॿुधायां थो, मां सभु कुझु ॿुधायां थो। मुराद, ख़ुदा जे वास्ते मूंखे मारजो न। मथे उतारियोसि। हाणे आहे न पंहिंजे पेर ते, जेकॾहिं पहिरियां हक़ीक़त ॿुधाई आहे तेॾो कुझु बि न कयां। पुनले टोटल मुराद वारनि जे हथ चढ़ी वियो आहे, पाण खे जगह मटाइणो पवंदो। आयो हू कां बि वक़्तु हिते पहुची सघनि था। तो बात न खोलींदो, इन लाइ तूं परेशान न थी। ये समझ त तोते जी मुंडी तेरे सर में अची वई आहे। न करे चवां थो त मूंखे हिते न विहारियो। ऐं हा, इज़त सां मूं मां हथ कढो त तव्हांजी ज़िंदगीअ जी ज़मानत मां खणां थो। तव्हां मूंखे बचायो आहे, इहो तव्हांजो मुंहिंजे मथां थोरो आहे। उन करे चवां थो त मूं मां हथ कढो ऐं पंहिंजी चङाई रायगान न कयो। ऐं बहितर इन में आहे त तव्हां पंहिंजे मौत खे दावत न ॾियो। अली खान, जेकॾहिं मौत जो ख़ौफ़ हुजे हा न, इहो कमु असां कॾहिं बि न कयूं आहे। ऐं न करे तूं परेशान न थी। उन लाइ हमरा जो मोढक पाणे तो हलण जी कयूं। तव्हांजे हमराह खे अगवा करे ज़ख़्मी करण वारा हाशिम ऐं शफ़ीक आहिनि। हाशिम ऐं शफ़ीक? इहो ॿुधाए त उहे कंहिंजे लाइ कमु कंदा आहिनि? असां जीअं हू बि पंहिंजे पेट लाइ कमु कंदा आहिनि। तव्हांजो पेट त शाहनवाज़ भरींदो आहे, छा उहे बि हुन जा माण्हू न? थी सघे थो मीर शाहनवाज़ खान जा माण्हू हुजनि, ईअं बि थी सघे थो मंसूर खान जा माण्हू हुजनि या रहज़न वारनि जा माण्हू हुजनि। अरे तव्हांखे कीअं ख़बर पई त अली खान खे अगवा करण वारा उहे आहिनि? जंहिं ॾींहुं बंदि हेठां अली खान मथां फायरिंग थी, उन ॾींहुं उतां असांजो गुज़र थियो। अरे किथे कूड़ हणी पंहिंजी जान छॾाइण जे चकर में त कोन ई? मुराद, मूंखे ख़बर आहे जेकॾहिं मूं तोसां कूड़ ॻाल्हायो त घणो वक़्तु तोखां लिकी कोन सघंदुसि। जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न आहे त मां भले साईं ते हथु रखी तोसां कसम खणण लाइ तयारु आहियां त अली खान मथां फायरिंग करे उनखे मार कुट करण वारा हाशिम ऐं शफ़ीक आहिनि। उहे कंहिंजा हमरा आहिनि इहा मूंखे बि ख़बर न आहे। तोखे इजाज़त आहे तोता, भली तूं वञ, पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, जेकॾहिं इहो कूड़ निकितो न त ॿीहर तोसां ॻाल्हि ॿोल कोन कंदुसि। सिधी गोली सीने वारी ठोकींदो मैं। रुमाल
वञाणे सोडाला काॾे थो वञे? तकिड़ो कमु आहे रमज़ान। मानी तयारु आहे, हलो ताक ते मानी खाधी पोइ वञो। मानी मोटी थी खाईंदुसि, ठीकु आहे? मुख्तार सोल्डल त रातो को बि हवालो ॾिनो। रमज़ान ज़रूरी कमु हूंदुसि, राति अची सॼा हवाला ॾींदो। असां वारे यार बि पाण खे हथी को करे छॾियो आहे। हा रमज़ान, कॾहिं तकिड़ा फ़ैसिला पाण खे मुसीबत में विझी छॾींदा आहिनि। अदा थाने ते वञी क़ाइम जी जांच त करे अचूं। भले कहिड़ी जांच कयां? अदा लाकब में हूंदो। पुलिस खे वञी मिंथ मेड़ कर असां कहिड़ो ॾोह कयो आहे त हुनखे जेल मां कढनि। अॻ में लाकब में बंदि आहे। जेकॾहिं न मां आयुसि त सूबेदार मूंखे वाड़े छॾींदो, पोइ घर ख़ाली थी वेंदो। जेकॾहिं थाणे ते नथो वञे त वञी मुराद खे ॿुधाए त क़ाइम गिरफ़्तार थी वियो आहे। अजय तूं छा थी सम्झी त मुराद खे ख़बर न हूंदी? सॼे ॻोठ खे ख़बर आहे त अदा खे पुलिस वठी वई आहे। इहा मुराद ताईं त ख़बर ज़रूरु हूंदी। मञा थी त हुन ताईं ॻाल्हि पहुती आहे, पर हुन अखियूं बूटे छॾियूं आहिनि। तूं वेंदेसि मन को हुनखे शर्म पए। मुराद खे को बि शर्म पवण वारो न आहे। बाक़ी मां वञी मीर शहनाज़ ख़ान सां मिलां थो, उनखे मां वञी मिंथ मेड़ कयां थो। ऐं नंढनि जे दुश्मनी में वॾनि खे छो घेरियो वञे पियो? अदा जेकॾहिं तूं सम्झे थो त मीर शाहनवाज़ असांजी भलाई कंदो त पोइ वञी हुनखे तूं मिंथ मेड़ कर। भाॼी मां वञा थो मीर शहनाज़ ख़ान जे पटको मेड़ वञी कंदुसि। ख़ुदा कंदो त हुन पे रहम अची वेंदो। अदा मिठो सेठ अकबर माल ॾे ई न पियो, मिंथू करे माल वठी आया। अदा हिन में छा आहे? अदी हिन में कुझु बि न आहे, तूं वञी चकर ॾेई अच। मां घर छॾे काॾे वेंदसि? अदी नसीबा तुंहिंजी इंतज़ार वेठल आहे, घड़ी खनुन सां वञी कचहरी करे आ। घर में वेहण कोन ॾींदो आहे न? जेके तव्हां कमु कयो था न सभु ख़बर आहे मूंखे। ठीकु आहे आदी, ठीकु आहे, इहा पोती पाए छॾ। तोरी निभा के 5000 दिनार 10000 वीहर दी सगीस। अदा मिंटू पियो करे चे पियो कारोबार शुरू करे पोइ वापसि ॾींदमि थोरा थोरा करे। वो थोड़ा थोड़ा करे ये चटणी कंदो, वापस रुपयो कोन ईंदो। अदा इहे पैसा तोखे मां वठी ॾींदसि। मां सम्झी वियो आहियां। अॼु खां पोइ तो वटि मां पैसा कोन रखंदुसि, ऐं जेके पिया आहिनि पैसा तो वटि उहे बि खणी कंहिं ॿी जॻह ते रखंदुसि, न त तव्हां भई उहे ॿुधाए छॾींदव। तोखा एड़ो कंजूस बाबू किथे बि न आहे ॾिठो। हाणे ईअं था कयूं जो भाॼी जे बहाने ही बि दुकाननि ते खपायूं था जेसीं ताईं गिराकी ठहे। जेकॾहिं मोटरसाइकिल हुजे हा न त परे परे ताईं मार कयो आहे ऐं पैसो बि घणो कमायो। फ़िलहाल साइकिल ते शुरूआत कयूं था, ख़बर त पवे नी कम में केतिरी कमाई आहे। ही अंधी कमाई आहे। असां वॾो माल ठाहींदासीं, अधु ते अधु बचत आहे। अदा खुदन पुलिस त कान तंग कंदी न। सेठ अकबर जवाब पुलिस तव्हांखे तंग न कंदी जेकॾहिं तव्हां मुंहिंजो माल विकिरो कंदो। जेकॾहिं घणी लालच में अची ॿिए हंधा माल खयोसीं न त पोइ सेठ अकबर जवाब मुंहिंजो ज़िम्मो न आहे। चइबो त जेको ॿिए हंधा माल अचे थो उनमें वॾी बचत आहे। जेके लिख छप में माल ठाहींदा आहिनि न उहे पुलिस खे मंथली न ॾींदा, ऐं उहो माल असांखे सस्तो पवंदो। कॾहिं कॾहिं इहो माल बि हलाईंदासीं। पहिरियां ई पैर ॼमायूं, टकर न कयो। ईअं न थियो जो किथे उबता टंजा बीठा हुजो। सही ॻाल्हि आहे अदा। सेल तव्हां पाण कजो, छो जो पैसो त मुंहिंजो ई आहे। सुबुह जो मां वेंदुसि ऐं ॿिए ॾींहं ते अदा खुदन वेंदो। सेल असां पाण कंदासीं। ही माल विकिरो करे पोइ ॾिसूं था त केतिरा पैसा था बचनि। की माल तव्हांखे मां सुबुह जो ई कढी ॾियुसि, इन जो तव्हां को बि खुटको न कयो। सभु कनि था पिया, जेकॾहिं असां कयो सरकार वॾी ॻाल्हि थो रही आहे। ओड़ा छा पियो सोचीं? सोचां थो त इहे नाइंसाफ़ियूं हिन क़ौम जे मथां आख़िर केसीं ताईं तव्हां कंदा रहंदव। जेकॾहिं तव्हां ॾोह करणु छॾे ॾियो त तव्हां में हथु छो विझंदासीं? मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जे तव्हां अची मूंखे लाकब कयो आहे? जेकॾहिं तूं पंहिंजी औलाद खे सुठी तरबियत ॾे हा त इहे तोखे ॾींहं न ॾिसणा पवनि। छा हितां जो इहो ई कानून आहे त औलाद जी सज़ा उनजे वॾनि खे ॾिनी वञे? हूअं त तव्हां सुधरण वारा ई न आहियो। जॾहिं तुंहिंजे छोकिरनि खे ख़बर पवंदी असांजे करे असांजा वॾा था बेइज़्ता थियनि, पोइ हू शर्म खां इहो कमु करणु छॾे ॾियनि। वाह साहब वाह, तव्हांजी अदालत। जेके असुल मुजरिम आहिनि जन हिन मुल्क जी तबाही करे छॾी आहे उहे तव्हांखे नज़र ई कोन था अचनि। ॾोह उन्हनि कयो आहे
जेके पेट लाइ फटकनि पिया ऐं ॿिनि वेलनि जी मानी लाइ सूर पिया भोगनि। हाणे माठ करे वेही रहो, मुंहिंजो दिमाग़ न फेराए या न सटको। अदा तोते जी ज़बान ते एतबार करे पाण खे तोते मां ईअं हथ न कढणु घुरिजे न। कहिड़ी ख़बर हू असां सां कूड़ हणी वियो हुजे त पोइ। पिनल इहा त मूंखे बि पका त हुन सौराना सच कोन ॿुधायो हूंदो, पर असुल हक़ीक़त ॼाणण लाइ उन मां हथ कढणु लाज़मी हो। हाणे तोतो असांजे तरफ़ां बेखौफ़ थी वियो। हाणे जॾहिं हुनजो पीछो कंदासीं न त अदे अली खान ताईं पहुची वेंदासीं। वॾा जेकॾहिं अली खान खे अॻवा हाशिम ऐं शफ़ीक कयो हुजे त पोइ। पर जेकॾहिं तोतो हुननि सां मिलियल न हूंदो न त इहो हाशिम ऐं शफ़ीक त इहे पाण ॼाण अची मौत जे मुंहं में पवंदा। अदा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त असांखे उन वक़्तु ई तोते जो पीछो करणु घुरिजे हा। तोतो हितां अखियूं पूरे कोन निकिरे हा। जेकॾहिं हुनजी असां ते नज़र पए हा न त तोते खे असांजे मथां शक थी पवे हा। तंहिं करे मूं तोते खे वञणु ॾिनो। ॿियो त इहे एतिरा ठाहूका कोन्हनि जो मुंहिंजी पोच खां निकिरी वञनि। अदा मिठण जो छा सोचियो अथव? इहो मिठण जिते बंदि आहे न हुनखे उते ई रहण ॾे। जेसिताईं असां पंहिंजे भाउ अली खान खे आज़ादु कराए नथा अचूं मिठण मां हथ कोन कढंदासीं। जेकॾहिं मिठण आज़ादु थी वियो न त इहो रहज़न असां लाइ वधीक मसइला पैदा कंदो। पुलिस कुझु बि न कंदी। वया मुराद खे गिरफ़्तार करा, उतां वञी हिकिड़ो पोड़ो पकड़े अची लाकअप कयो अथऊं। हाणे तव्हां ॿुधायो इन पोड़े जे करे मुराद पुलिस खे हथ ॾींदो? सोट मुराद बि पंहिंजे पोड़नि मां बेज़ार आहे। हू बि इहो ई चाहींदो हूंदो त कुझु ॾींहं इहे लाकअप में वेठा हुजनि। जीअं तूं पंहिंजे पोड़े मां बेज़ार आहीं। अरे लख लाना त छोरा चक्कर मुंह मां बेज़ार आहे। चाचा तूं छा सम्झी थो त ही सौट ककर तोखे हिंदोरनि में लोॾींदो? ॿियो न त छा? सौट ककर इन ताड़ में आहे त तोखे सिधी गोली हणी कंहिं दुश्मन खे फसाए। छोरा ककर ही मां छा थो ॿुधां? बाबा हाणे तूं मुंहिंजे कहिड़े कम जो आहीं, पर जेकॾहिं तुंहिंजो मौत मुंहिंजे कमु अची थो वञे त पोइ हिन खां वधीक तूं मूं मथां ॿी कहिड़ी भलाई करे सघे थो? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मूंखे पंहिंजी वसियत लिखणी पवंदी। जेकॾहिं मुंहिंजो मौत गोली सां थिए त उनजा ज़िम्मेवार दुश्मन न पर ही मुंहिंजा छोरा हूंदा। चाचा तुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजी वसियत ज़ाहिर केरु कंदो? तव्हां मुंहिंजे मौत खे छॾियो, मुंहिंजी दुश्मननि खे मौत ॾियो, मुंहिंजी मिठनि खे छॾाए अचो या मुंहिंजे लाश अचण जो हिते वेही इंतज़ारु कयो। चाचा एतिरो कंहिं में दम ई न आहे जेको मुंहिंजे भाउ खे मारे करे उनजो लाश मूं ॾे रवानो करनि। उन्हनि खे ख़बर आहे त राज़ल उन्हनि जे घर जो बच्चो खोई छॾींदो। सालार जी अदी गुलपरी खे सोडल सां ॻाल्हाइणो आहे त उन खे तव्हां उनजो नंबर मिलाए ॾियो। जी जी नंबर त हींअर सोडल जो बंदि पियो वञे। अलाह ख़ैर करे। हा भेण तूं परेशान न थी, मालिक साईं ख़ैर कंदो। जीअं शाम ऐं राति में नंबर खोलींदो तव्हां तोसां ॻाल्हाईंदुसि। अलाह ख़ैर कंदो। काॾे पुट? बाबा शहर ते वञा। छो को कमु हुजे त ॿुधाए। पुट मुंहिंजो को कमु न आहे। धीअ परवीन खां पुछ, जेकॾहिं को अख़र खुटल आहे त पोइ हर तूं अचे। चाचा घर जो समूरो सामान पियल आहे। अमां गुलपारी परेशान छो आहे? न चाचा
परेशान न हो। अमा तूं केतिरा बि दुख लुकाई पर तुंहिंजे चहिरे ते उहे तरी ईंदा। हा चाचा, मिट माइटनि खां इलाही परे आहे, पोइ थोरी घणी परेशान त थींदी न। सोढल हिते हूंदो हो त अधीअ खे वॾी आदत हूंदी हुई, हाणे सोढल न आहे त अधी ख़बर न आहे कहिड़नि ॾुखनि में घेरजी वई आहे। अदा उदासी वासो करे वेही रही आहे, मालिक साईं कंदो तुंहिंजी ज़िंदगी मां समूरा ॾुख ख़तम थी वेंदा। जिन हमरान जे मां पोयां हुयसि उहे मूंखां निकिरी विया। तव्हांखे मुंहिंजो हिकिड़ो कमु करिणो पवंदो मुखिया। हुकुम कर सोडल, त असांखे छा करिणो आहे? सोट मुराद ताईं नापो पहुचाइणो आहे। सोट खे वञी चओ त सोट अली ख़ान खे अगवा करण में मीर शाहनवाज़ ख़ान जो हथ आहे, ऐं उहो हींअर पुनल ऐं मीरल जे कब्ज़े में आहे। छा मुराद असांजी ॻाल्हि ते यकीन कंदो? सोट मुराद खे यकीन ॾियण जे लाइ तव्हां इहो चइजो त तव्हां पाण पंहिंजी अखियुनि सां उन्हनि खे ॾिठो आहे। सोडल असां त मुराद खे न्यापो ॾियण लाइ वञूं, उहे त 1000 सुवाल पुछंदो ऐं उन जे सुवालनि जो जवाबु केरु ॾींदो? सोट मुराद जे सवालनि जो जवाबु जीअं तव्हांखे वणे तीअं ॾिजो। बसि रुगो हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो त सोट खे हिन ॻाल्हि जी ख़बर न पवे त मां तव्हां वटि लिकियलु आहियां। सोडल ॿार न आहियूं जो इहा ॻाल्हि कयूं, पर मुराद इहो शक हिन तरफ़ ज़रूरु ईंदो। सोट शक करे थो त भली करे, पर हिन वक़्तु सोट अली ख़ान खे छॾाइणु लाज़मी आहे। सोडल तुंहिंजे सोट वारनि मिठण खे अगवा करे चुका आहिनि। इहा मूंखे ख़बर आहे, तॾहिं चवां थो त सोट मुराद खे समूरी हक़ीक़त खां आगाह कजे। सोट वारनि मिठण में हथ विधा आहिनि, ऐं जेकॾहिं रहज़न वारा सोट अली ख़ान जे ॾोह खां आजा आहिनि त पोइ उहे पंहिंजो होश विञाए ज़रूरु सोट वारनि खे को नुक़सानु पहुचाईंदा। इन करे चवां थो त तव्हां हाणे जो हाणे निकिरी वञो ऐं वञी सोट मुराद खे समूरी हक़ीक़त खां आगाह कयो। हेॾा मां बि उन्हनि जे ठिकाणे खे ॻोल्हण जी कोशिशि कयां थो। वञो। ओ छोरी छोरी केॾांहुं मरी वई? जी बाबा। मूंखे पाणी पिया। मां जो वेठी हुयसि त पोइ मूंखे चवे हा न, छोकिरीअ सां वात फाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? जेकॾहिं छोरी पाणी पीआरींदी न त मरी कोन ईंदी। अचे बाबा, मूंखे पापा न चवंदी कर, तूं हिन रिश्ते जी कहिड़ी सुञाण कई आहे? पूरी सतराजी में असांजो मुंहुं कारो कयो अथई। मूंखे ख़बर आहे जेका तुंहिंजी ॻोठ में इज़त आहे। इज़त हुई, पर इन छोरी जे इन कदम खां पोइ असांजी इज़त ख़ाक में मिली वई। तव्हां मर्द भले बि केॾा ॾोह गुनाह कयो, उहे लेखे में ई न आहिनि। बाक़ी हिकिड़ी छोकिरी का ग़लती करे त उनजी सज़ा उनखे सॼी ज़िंदगी ॾियो। ही सज़ा हिन लाइ कुझु बि न आहे। दुआ कर त हिन जी ज़िंदगी बची वञे। हिन ज़िंदगीअ खां त सुठो हुयो त मूंखे मारे छॾियो हा। जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं पंहिंजे भाउ जे साम्हूं कई न त तोखे बंदूक खणण ते देर ई न कंदो। बाबा, हूअं बि मां पंहिंजी हिन ज़िंदगीअ खां बेज़ार आहियां। अम्मा जो बंदूक हणी छॾींदो न त हिकु महिल ई मरी वेंदसि, ईअं रोज़ रोज़ त कोन मरंदसि। हिन छोरी खे मौत खयो बीठी आहे। हिन खे मारे तूं वॾो बिस्त खटींदे। दोज़ख में सड़ंदे मां शिरड़ी दोज़ख में। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।